الحمد لله الذي خلق كل شيء بقدر وغفر ذنوب المستغفرين لا سيما بسحر، والصلاة والسلام على خير خلقه سيدنا محمد صلى الله عليه وسلم. أشهد أن لا إله إلا الله، لا خالق إلا الله، لا مالك إلا الله، لا رازق إلا الله، لا معبود إلا الله، لا مسجود إلا الله، لا مطلوب إلا الله. هو الأول والآخر والظاهر والباطن. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، لا شريك له ولا وزير له ولا مشير له، لا زد له ولا مد له ولا مثل له ولا مثال له. وأشهد أن سيدنا وسندنا ومولانا ومرشدنا وسندنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله. أفضل البشر محمد، أكمل البشر محمد، أطيب البشر محمد، أحسن البشر محمد، سيد الأولين محمد وسيد الآخرين محمد، بدر الدجى محمد، شمس الضحى محمد، خير البراء محمد، ونور الهدى محمد. والصلاة والسلام على جميع أحبابه وأصحابه أجمعين، خصوصا على أبي بكر وعمر وعثمان وعلي رضوان الله تعالى عليهم أجمعين. فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم، بسم الله الرحمن الرحيم. ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات، بل أحياء ولكن لا تشعرون. ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات، وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون. صدق الله العلي العظيم، وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين.
ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. سبھی ساتھی دل کی محبت سے درود شریف پڑھو. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. قابل صد احترام علماء کرام عزیز وقار ساتھیوں مجھے محترم دوستو بھائیروں اے بزرگوں تو ایسا جو ہے عظیم و شان اجتماع میں آج جو ہے پہر میں قرآن جی ہن محفل میں محض اللہ رب العزت کے راضی کرنے جی نیت سانگر اٹھیا ہوں. دعا ہے تو اللہ تبارک و تعالی تمہیں اساں جی ہن حاضری کے منظور و مقبول فرمائے. اب تھکیا تو نہ ہو جگہ جگہ تھکے لے ہو پنجا بئی ہے تو فضا میں بلند کیوں ماشاءاللہ کچھ یقین تھیو تو ساتھی تھکے لینا ہے. الحمدللہ ماشاءاللہ تانجی وجہ مہربانی جزاکم اللہ خیرا. اللہ سی برکت فرمائے. اللہ پاک دے پاک کلام جو چند آیت و تلاوت کیوں ہیں یہ انسان کہ انسان جو کو دوست ہوندو آ کہ انسان جو کو یار ہوندو آ کو ساتھی ہوندو آ کرے کرے دوست کے خیال ہی دعا دھنے دوست کے آزمایا یار کے خیال ہی دعا دھنے یار کے آزمایا ساتھی کے خیال ہی دعا دھنے پنجے ساتھی کے آزمایا جسا تم موسیٰ کترو سچو آ موجو کترو وفادارا موسیٰ نے جی محبت کتریا چھا وقت اچڑ دے بھجی دے کون تھو وجے اہڑے نمو ایسا اللہ تبارک و تعالی بے پہجن بانہن کے آزمائن ہوا. ان آیت میں رب آزمائش جا پنجا قسم بدھایا بس وہی گالیو بیان کرے پنجی جائے وردم انشاءاللہ. ساتھی محبت سا انہاں ساتھن کے بدھو یہ شیوں پہنجی دل جی پھرہیت لکھو شدہ زندگی گزارن میں یہ پنج شیوں تمام اہم کردار ادا کرنے ہند کے قرآن جی روشنی میں بیان تھو گیا. اللہ تبارک و تعالی کلام مقدس میں فرمایا وَلَنَبْلُوَنَّكُمْ بِشَيْءٍ مِّنَ الْخَوْفِ جگہ جاگو تھا محبت سا دو سبحان اللہ. ستلن دے میار نہ ہے مجاہد محبت سا دو سبحان اللہ. عرب کلام مقدس میں فرمایا وَلَنَبْلُوَنَّكُمْ بِشَيْءٍ مِّنَ الْخَوْفِ وَالْجُوعِ وَنَقْصٍ مِّنَ الْأَمْوَالِ وَالْأَنفُسِ وَالثَّمَرَاتِ. او انسان دوست کے آزمائی دعا یار کے آزمائی دعا ساتھی کے آزمائی دعا. رب کلام مقدس میں فرمائے تو انسان مع اللہ بے پنجن بانن کے آزمائی دعا. رب آزمائی جو پنج شیوں بدھائیوں پنج قسم بدھایا. پہلے نمبر تے وَلَنَبْلُوَنَّكُمْ بِشَيْءٍ مِّنَ الْخَوْفِ عرب تو جمع اللہ خوف نہیں کرے خوف آنے کرے پنجن بانن کے آزمائی دوہا نساء خوف اجڑ
जे करे मुझे बाने जी जुबान ते मां अल्लाह जो लफ्ज़ होते या मुझो बानो के पीर जे दर ते थो वने के फकीर जे दर ते थो वने के घोड़े की कब्र ते थो वने के डंडे के झंडे के डंडे ते थो वने अल्लाहु अकबर कबीरा तवज्जो कजो मुसलमानो रब जा सवाल लख नबी आया हजरत आदम सफीउल्लाह बि आयो हजरत नूह नजीउल्लाह बि आयो हजरत यूसुफ सिद्दीकुल्लाह बि आयो हजरत इब्राहीम खलीलुल्लाह बि आयो हजरत इस्माइल ज़बीहुल्लाह बि आयो हजरत मूसा कलीमुल्लाह बि आयो हजरत ईसा रूहुल्लाह बि आयो सबका आखिर में नबीयन जो सरदार नबी रसूलन जो पंदार नबी कायनात जो महदार नबी अल्लाह जो दिल पर नबीयन जो अफसर शाफिए महशर साक़िए कौसर बुलंद बाला कदर रहमत जो समंदर जो सुभान अल्लाह आखिर में आमिना जो लाल मदीने जो मीर में आयो सवाल लख नबीयन पे नजर करे देखे इम्तिहान नजर ईंदा हजरत मूसा जो मुकाबले फिरौन साथियो अल्लाहु अकबर कबीरा हजरत इब्राहीम जो मुकाबलो निमरूद साथियो इन्हीं जहानन जे सरदार जो मुकाबलो मक्के जे मुशरिकन साथियो यहूदी ऐं नसारन साथियो मुनाफिकन साथियो उन खां पोइ नजर कर हुजूर जा सवा लख सहाबी आया हजरत अबू बकर सिद्दीक में आयो हजरत अमीर उमर में आयो हजरत उस्मान ज़ुन्नूरैन में आयो हजरत अली मुर्तजा में आयो हजरत अमीर हमजा में आयो हजरत अब्बास में आयो हजरत सलमान हजरत बिलाल में आया अल्लाहु अकबर कबीरा सवा लख सहाबा ते नजर कर तोखे इम्तिहान नजरीदा खुदा जो कसम सहाबाए किराम पंहिंजी जान पे कुर्बान कई सहाबाए किराम पंहिंजो माल पे कुर्बान कियो सहाबाए किराम पंहिंजा बच्चा ॿार पे कुर्बान किया सहाबाए किराम पंहिंजो घर ॿार पे कुर्बान कियो पोइ कंहिं चवण वारे चयो न वतन छोड़ा चमन छोड़ा सहन छोड़ा अमन छोड़ा जिंजी जेतरी सहाबा सा मोहब्बत सा चो सुभान अल्लाह अञा पोया पोया भी चो सुभान अल्लाह मुझे दिल थी जे उथण खां पहिरियां तहां जे अमाल नामे में मलाइक चंगियूं भलियूं नेकियूं लिखन मोहब्बत सा चो सुभान अल्लाह वतन छोड़ा चमन छोड़ा सहन छोड़ा अमन छोड़ा हमारे पास जो कुछ था तेरी खातिर लुटा छोड़ा जो अपने थे वो रूठे हैं जो रिश्ते थे वो टूटे हैं जो अपने थे वो रूठे हैं जो रिश्ते थे वो टूटे हैं तेरी तौहीद का दामन न हमने अब तलक छोड़ा सहाबाए किराम जने नारो हनदा त दरो दीवार लोड़ा लगाता था जब नारा जगह जागो था चौंदा हलो सुभान अल्लाह लगाता था जब नारा तो खैबर तोड़ देता था लगाता था जब नारा तो खैबर तोड़ देता था हुक्म देता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था नारो हणो तो मुजाहिद तकबीर नारे तकबीर शाने साहबा अल्लाहु अकबर कबीरा रब तो फरमाए वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ ओ दुनिया वारो मा अल्लाह बे बदन बंदन के बदन बानन के आजमाइदो हा करे खौफ नहीं करे आजमाइदो हा खौफ जी
हालत में मौजूदान हो बेके जे दर्द नथो वने दर छदे नथो वने रस्तो छदे नथो वने सब खां पहिरीं शइ रब कान्हन खे खौफ ॾेई करे आज़माईंदो आहे ॿी शइ ते नज़र कर रब थो फरमाए वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जू रब तो चयो मुंहिंजा बंदो कॾहिं मां पंहिंजनि ॿारनि खे बुख ॾेई करे आज़माईंदो आहियां अॼु हिकु वेलो मानी नथी मिले असांजो दिमाग़ कमु छॾे थो नऊज़ु बिल्लाह पोइ ज़ुबान मां रब मानी बि नथो ॾे बुख था मरूं रब ॾियण जे लाइ तयार न आहे ज़ुबान मां लफ़्ज़ था निकिरनि खुदा जो कसम तवज्जो कजो मंझंदि जो वक़्तु आहे मस्जिद नबूवीअ जो सहन लॻे थो ॾाढा थकियल हो यार मां त थकियल आहियां पर तव्हां ॾाढा मुहबत सां थो सुभान अल्लाह मस्जिद नबूविया जो सहना मंझंदि जो टाइम जनाब अबू बकर सिद्दीक मस्जिद नबूविया जे सहन में आयो बीठो थोड़ी देर गुजरी जनाब अमीर उमर आयो अबू बकर मंझंदि जो वक्त नमाज जो टाइम भी ना है खैर दा है मस्जिद नबूविया जे सहन में बीठो जनाब सिद्दीक अकबर फरमायो उमर पजहाला गुजरिया है पेट में मानी जो गिरहना है भूख ॾाढो सतायो घर में वेठो बेचैनी जी आलम में बाहर निकरी आयो ओ तवज्जो कयो मुसलमानो उन जनाब सिद्दीक अकबर जो जिक्र ॾिठो अमीर उमर फरमाए थो रात जो इशा जो वक्त हो मैं मदीने के मीर जमात की इमामत कराई नमाज का फारिग थी करे सहाबाए पंहिंजे घरनि जे तरफ़ रवाना थिया मौजो साईं पंहिंजे हुजरे जी तरफ़ रवानो थियो हज़रत उमर चए थो मां मस्जिद में वेही रहियो तां अल्लाह जी इबादत कया कुरान जी तिलावत कया थोड़ी देर गुजरी ओदाही जी रात हुई मूंखे कदमनि जी आहट जो आवाज़ आयो मां उथी बीठो ॾिसां केरु खोजे थोड़ी देर गुजरी मूंखे जनाब सिद्दीक अकबर नज़र आयो जनाब सिद्दीक अकबर आयो मदीने जे मीर जे दरवाजे ते बीठो मुझे साईं के सर के फिदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मोजा साईं मुझो दो बे कुर्बान मुझे अमल बे कुर्बान साईं तहां जो गुलाम अबू बकर हाज़रा हज़रत उमर चए थो मदीने जे मीर पंहिंजे गुलाम खे यार रखे जान सां रखे वफादार रखे जी असां जवाब ॾिनो मुंहिंजो साईं पंहिंजे हुजरे खां ॿाहिरि आयो चई मुंहिंजो साईं हज़रत अबू बकर जे चेहरे खे तके पियो हज़रत अबू बकर मदीने जे मीर जे चेहरे खे तके पियो काफ़ी देर गुज़री वई न मदीने जे मीर कुझु ॻाल्हायो न जनाब सिद्दीक अकबर कुझु ॻाल्हायो कुझु देर खां पोइ जनाब अबू बकर सिद्दीक मदीने जे मीर खां इजाज़त तलब कई मुझे साईं हज़रत अबू बकर के इजाज़त ॾिनी मुझो साईं पंहिंजे घर रवानो थियो जनाब सिद्दीक अकबर पंहिंजे घर रवानो थियो उमर चए थो मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई हज़रत अबू बकर साईं खे तकलीफ़ बि न ॾींदो आहे तमाम संजीदा बुर्दबार माण्हू आहे छा ॻाल्हि हुई जो थोड़ी देर खां पोइ हज़रत अबू बकर मोटी आयो साईं खे तकलीफ़ ॾिनी साईं घरां ॿाहिरि आया हज़रत अबू बकर साईं जे ख़त्मे नबूवत वारे चेहरे खे तके पियो साईं हज़रत अबू बकर जे चेहरे खे तकनि पिया न साईं कुझु ॻाल्हायो न जनाब सिद्दीक अकबर कुझु ॻाल्हायो हज़रत अबू बकर इजाज़त तलब कई साईं इजाज़त ॾेई छॾी उमर चए थो सॼी राति मुंहिंजी परेशानी में गुज़री सुबुह थियो मां मदीने जे मीर जी ख़िदमत में आयुमि साईं रात अबू बकर तहां जे दरवाजे ते आयो हो साईं अबू बकर कीअं आयो हो जागो था अब जागो था अजो बदबख्त सहाबा इकराम खे ॻाल्हाइनि था खुदा जो कसम हे बदबख्त सहाबा जे शान में गुस्ताखी था कनि घटि वधि लफ़्ज़ था ॻाल्हाइनि रब मोहम्मद जो कसम पंहिंजी आक़िबत था तबाह ऐं बर्बाद कनि अल्लाहु अकबर कबीरा मुझे साईं चो उमर
दुनिया जो दस्तूर आ, दुनिया जो मामूल आ। जेकरे रात जनाब सिद्दीक अकबर पंहिंजे घर वियो, घरां पुछा कई त बुख लगी आ, कुछ खाइण जे लाइ मौजूद आहे? घरां अबू बकर के चऊं त घर में खाइण जे लाइ कुछ भी मौजूद कोन्हे। उमर दुनिया जो दस्तूर आ, मामूल आ। कंहिंजे घर में कुछ मौजूद न हूंदो त पाड़े जो दरवाजो खड़काईंदो आ, पाड़ेसरी खां, मिट खां, माइट खां, अजीज़ा करे खाइण पीअण लाइ कुछ वठंदो आ। उमर हिन रूह ए जमीन ते वाहिद मोजो अबू बकर आ, जेके जने बुख ए उन्य सताईंदी आ त अबू बकर मां मोहम्मद करीम जे चेहरे अनवर जी ज़ियारत कंदो आ त मोजे अबू बकर जी बुख भी लही वेंदी आ, त मोजे अबू बकर जी उन्य भी लही वेंदी आ। अल्लाहु अकबर कबीरा। मार्स के मस्जिद नबूवी जो सहना मंझन टाक जो वक्ता जनाब सिद्दीक अकबर बीठो अमीर उमर आयो। ओ अबू बकर मंझन जो वक्ता छा गाला छो मस्जिद में बीठो जनाब सिद्दीक अकबर फरमायो उमर पदिहाड़ा गुजरिया है, पेट में मानी जो लुकमो ना है वियो, ॾाढी बेचैनी ही घरा बाहर निकरी आयो। सते वञा अमीर उमर जे शान ता चवण लॻो अबू बकर तोखे ॿिनि ॾींहंनि खां मानीअ जो गिरह नसीब न आहे थियो। ओ अबू बकर हिन उमर जे पेट में 3 ॾींहंनि खां मानीअ जो गिरह न आहे वियो। अल्लाहु अकबर कबीरा। कई सहाबी बीठा है। थोड़ी देर गुजरी मदीने जो मीर आमिना जो लाल आयो, बजन बिनी सहाबा के ॾिठई। अबू बकर उमर खैर में बीठा हो, जनाब सिद्दीक अकबर बे बुधायो, अमीर उमर बे बुधायो साईं बिनी हन खा बिनी हन खा मानिए जो गिरह नसीब ना है थियो। साईं भूख खा परेशानी खा घर बाहर निकली आया से मुझे साईं जो ओ अबू बकर उमर तहां के बिन ऐ टिंडी हन खा मानिए जो गिरह नसीब ना है थियो। मुखे 5 ॾींहनि खां मानीअ जो गिरह नसीब न है थियो। मुझो साईं सहाबा गॾु हलिया। हजरत अबू अयूब अंसारी जे दरवाजे ते आया। मुझे साईं दरवाजो खड़कायो, अम्बड़ दरवाजो खोलियो। साईं जन अंदर बैठा, खलीफा अंदर बैठा, अम्बड़ मानी तैयार कई, भाजी तैयार कई। साईं जन जी खिदमत में पेश की। मुझे साईं हिकड़ी मानी खई। मुझे साईं भाजी कढ़ी उन मानी जे मथा रखी। मुझे साईं चो मुखे 5 ॾिहाड़ा थिया आहिनि, मुझे पेट में मानी जो गिरह न है वियो। खबर न है त मुझी फातिमा घणनि ॾींहंनि जी बुखायल आ। पहिरियां हीअ मानी मुझी न्याणी फातिमा खे त पहुचायो। मुसलमानो हे दीन इस्लाम मजाक न है, खुदा जो कसम। चवंदा आहिनि साथी साईं रब काफ़रनि खे ॾे थो। साईं काफ़र टेकिया वेठा आहिनि। साईं असांखे खाइण जे लाइ कोन्हे, उहे टेकिया वेठा आहिनि। अबा उन्हनि जी सिर्फ़ दुनिया है, असांजी आख़िरत आ। उन्हनि जी सिर्फ़ दुनिया है, असांजी आख़िरत आ। हल्का फुल्का इम्तिहान है, पास थी विया त आखिरत में आयाश हो के चवण वारे चयो न सनाखा पच पचा है खुदाया दम दम तेरा। जेके बस खत्म तो क्या दुकलाक थी विया मोहब्बत सा चो सुभान अल्लाह। ने जेका जेका जागो ताई कच्ची चो सुभान अल्लाह। सनाखा पच पचा है खुदाया दम दम तेरा। ज़मीनो आसमां तेरे मौजूदो अदम तेरा। जो दुनिया में तेरा खाकर तेरी शिकवा करे या रब। ताज्जुब है कि उस पर भी रहे लुत्फो करम तेरा। हज़रत मूसा कलीमुल्लाह वने पियो। हिकिड़ो उम्मती हो जिस्म ते कपड़ा कोन हा, वारी ढकियल। मूसा काॾे थो वञे? चई वञा तो तूर सीना ते रब सां हम कलाम थियण। चई मूसा रब खे जॾहिं कपड़ा पाइण कपड़ा त मूंखे ॾे। हज़रत मूसा जो मां रब खे न्यापो ॾियां थो। अॻिते आयो, ॿियो उम्मती मिलियो। मूसा काॾे थो वञे? चई रब सां हम कलाम थियण थो वञा। चई मूसा रब खे चइजांइ मूंखे एॾो माल ॾिनो अथई, एॾो माल ॾिनो अथई जो मूंखे इबादत जो वक़्तु नथो मिले। मूसा रब खे चओ कुछ माल मूंखां वापसि वठे त मां इबादत कयां, कुछ रब जी इबादत जो टाइम भी मिले। मूसा चओ मां रब खे न्यापो ॾियां थो।
रब सां हम कलाम थी मोटी आयो ओ वडो मालदार मानू मिलियो चे मूसा रब सां हम कलाम थी ऐं जे थी आयम चे रब खे मुजो न्यापो ॾिनई चे तुंहिंजो न्यापो ॾिनुम चे रब छा फरमायो हद मूसा कलीमुल्लाह फरमायो अल्लाह जा बाना रब फरमायो तू शुक्र करणो घटाए त मां अल्लाह तुंहिंजे माल खे घटाया चे मूसा मां रब जो नमक हराम बनो ना रब जो नमक हलाल बंदो हां मूसा जे रब मुखे एडो दिनो एडो मालदार बनायो मां उन रब जी नाशुक्री कीअं अदा कयां मूसा मुका इहा शइ न पुॼंदी हज़रत मूसा चो अल्लाह जा बांधा जेकॾहिं रब जो शुक्र अदा कंदो रहंदे रब माल में बरकत अता कंदो रहंदे अगते वधियो ओ बियो जो जिस्म वारी में झकेल हो मूसा रब सां हम कलाम थी आए जे थी आयम जे रब खे न्यापो ॾिनुम जे रब छा फरमायो जे रब फरमायो मुंहिंजा बंदा शुक्र कर त मां अल्लाह ॾियां जी मूसा जिस्म ते कपड़ा भी कोन रब जो केड़ो शुक्र अदा कयो अल्लाह अकबर कबीरा उन जुबान में लफ्ज निकता हवा जो तेज झोंको आयो अलिफ उघाड़ो थी वियो हज़रत मूसा जो इन वारी ते रब जो शुक्र अदा करे रब कपड़ा देई हा कपड़न ते शुक्र अदा करे हा रब झुगो देई हा रब मालदार बनावई हा मुसलमानो हर हाल में रब जा शुक्रगुजार बंदा बन जाओ हर हाल में लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद रब तो जेको शुक्र अदा कंदो रहंदो मां अल्लाह उनखे अॾींदो रहंदो पर जेकॾहिं के इनकार कयो के कुफर कयो जुबान सां घटवत जुमला ॻाल्हाई उन जे लाइ दर्दनाक अज़ाब हिकड़े साथी पंहिंजो किस्सो ॿुधायो कि मां रक्शे में वञा पियो रक्शे जो ड्राइवर जे वेठो हो उन जे कश में 4-5 सालनि जी न्याणी वेठी ची किरायो ॻाल्हायो मां रक्शे में सवार थियुम ची हुन रक्शो स्टार्ट कयो क्लच खे वरतई पंहिंजी न्याणी खे चई जाने रक्शे खे रेस ॾे ची न्याणी रक्शे खे रेस पी ॾे हलाए पियो काथे चए पियो रेस घटाए न्याणी रेस घटाए पी काथे चए पियो रेस वधाए वरी उहा न्याणी रेस वधाए पी बहरहाल मां चुम ठीक आ अब्बे जी लाडली हुंदी दादली हुंदी अब्बो घर खणी आयो थस जे मां पंहिंजे स्टॉप ते पहुतुम लथुम उन रक्शे जे ड्राइवर खे पंहिंजो किरायो अदा कयुम मां चुमांसि लॻे थो ई न्याणी तुंहिंजी दादली आहे ॾाढी अल्लाह जा बाना बच्चा कावन के भी प्यारा होना यकीन है मुझे जिगर जो टुकड़ो आ मुखे ॾाढी प्यारी आ चई लेकिन हिनके घुमाया इन जे करे थो रक्शे में खणी करे जो अल्लाह पाक मुखे सजी बाह का महरूम क्यों रब मुखे खबी बाह ॾिनी आ सजी मां मोट कोन है मोट रेस करण जे लाइ हथ मौजूद कोन है बस सुबह जो न्याणी के स्कूल मोकली नो हां स्कूल का पढ़ी इंदी हा मुझे गैरत बर्दाश्त थी करे तो मुझी घरवारी मुझो न्याणियो के घर की मोहरी दे पहुंची के धान मलन बस तेरे स्कूल का मोटन दिया इन के रक्षे में खड़ा दो हां चोदो से रेस इंदी हा चलो रेस घटाई दिया मुके रब खबो हथ नो हा कलज पे उठनो हा केर के हटाई दो हा अल्लाह जबान हा इन खबी बाते मां अल्लाह जा करोड़े शुक्र थो अदा हाने ॾिसो त शुक्र जो छा मक़ाम आहे खुदा जो कसम अॼु वाइदो कयो त रब जा शुक्रगुज़ार बंदा बणजंदा कड़ा कड़ा वाइदो त अकबर रब जा शुक्रगुज़ार बंदा बणंदो अब साईं फरमायो वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल-जु'i व-नक़्सिन मिनल आज़माई जी शे रब थो चए मां पंहिंजनि मालनि जे कारोबार में तेरा तिजारत जे माल में नुक़सान करे पंहिंजनि बंदनि खे आज़माईंदो हा पंहिंजनि मालनि खे आज़माईंदो हा ॾिसां ॾियण वारो बि मां अल्लाह हा वठण वारो बि मां अल्लाह हा मालदार बढ़ाइण वारो बि मां अल्लाह हा त ग़रीब करण वारो बि मां अल्लाह हा ॾिसां माल ॾियण ते मुझे बंदे जी जुबान ते शाहो माल खसना खापो मुझे बंदे जी जुबान ते केड़ा लफ्ज है सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह तवज्जो करो सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह महफिल में बैठो मुरीदैन करीबैन बैठा है थोड़ी देर गुजरी एकड़ो मुरीद आयो ओ साईं कहां जी तिजारत जो माल जे पहरी जहाज में अचे पियो जे बेड़े में अचे पियो साईं समुद्र में बुडी वियो सजो माल गरक थी वियो सैयद अब्दुल कादिर जीलानी
जीलानी फरमायो अल्हम्दुलिल्लाह। थोड़ी देर गुजरी जो मुरीद आयो साईं खबर खलक हुई कहा जो माल सही सलामत था बेड़ो सही सलामत था। सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमायो अल्हम्दुलिल्लाह। मुरीदन के गाल समझ में ना आई असाजे पी रखे माल बुलर की खबर पई तब जे तो अल्हम्दुलिल्लाह। हालांकि थे चया इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। लेकिन साईं फरमायो अल्हम्दुलिल्लाह माल बचो तब जे अल्हम्दुलिल्लाह। एक मुरीद सवाल क्यों ओ साईं माल बुलर की खबर आई तब तहा जो अल्हम्दुलिल्लाह। माल बचण की खबर आई तब तहा जो अल्हम्दुलिल्लाह। साईं बुलण जे वक्त तहा जे जुबान ते इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जलत हुजदहा। साईं असां के गाल समझ में न आई असां के गाल समझायो गाल की वजाहत क्यों। सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह चवण लगो बुधो जे माल बुलण की खबर आई मां फौरन मुझी दिल ते निगाह विधम दिसा मुझी दिल परेशान तना है थी गमगीन तना है थी। छो त माल जण वारो भी अल्लाह हुआ माल हसन वारो भी अल्लाह हुआ। जने दिल ते नजर कन दिठन दिल मुतमईन हुई के वावेला ना दिल गमगीन न हुई जुबान ते लफ्ज आया अल्हम्दुलिल्लाह। तव्हांखे थोड़ो नुक़सान तो थे अल्लाह रहम करे छले न कंहिंखे को 5 रुपया नुक़सान बस वो समझो तो मना हाणे रब रहम करे। अल्लाह जा बना ॾियण वारो बि रब आहे खसण वारो बि रब आहे। ॾियण वारो बि रब आहे खसण वारो बि रब आहे। अबा ॾियण वारो केरु आहे ॻाल्हाईंदा हलो ॾियण वारो केरु आहे ॾियण वारो केरु आहे। रब फरमायो इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब। मोहब्बत सां चओ न सुभान अल्लाह। अब थकजी पिया तो दुआ घुराया अब दुआ घुराया या ॻाल्हि ख़त्म कयां 5 मिनट आहिनि अब 5 मिनट आहिनि ॻाल्हि ख़त्म कयां इंशाअल्लाह। के चवण वारे चयो न चमकते हैं नुजूमों कहकशां तेरे इशारे पर। अब जागो मां एडी सर्दी ना एडो ठरी विया मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। चमकते हैं नुजूमों कहकशां तेरे इशारे पर खड़ा है बिन सहारे आसमां तेरे सहारे पर। चमन को सींचता है बाग़बां तेरे सहारे पर। बनाते हैं परिंदे आशियां तेरे सहारे पर। किसानों की मुशक्कत मौला तेरे करम से खड़ी है लिहा की खेतियां तेरे सहारे पर। कोई बंदा किसी बंदे की बिगड़ी क्या बनाएगा। कोई बंदा किसी बंदे की बिगड़ी क्या बनाएगा। सभी बंदे यहाँ जिंदा फकत तेरे सहारे पर। माल ॾियण वारो बि रब आहे माल खसण वारो बि रब आहे। रब तो चए हिकु मां ख़ौफ़ ॾेई करे पंहिंजनि ॿारनि खे आज़माईंदो हां बुख ॾेई करे पंहिंजनि ॿारनि खे आज़माईंदो हां ऐं टियों तिजारत जे माल में नुक़सान ॾेई करे पंहिंजनि बंदनि खे आज़माईंदो। चौथी शइ रब फरमायो वल अनफुस। दुनिया वारो मां अल्लाह कने करे जवान बच्चा खसे पंहिंजनि बंदनि खे आज़माईंदो। हाणे तोखे दाढ़ी में अच्छा वार पइजी विया मथे में अच्छा वार पइजी विया तुंहिंजो बच्चो जवान थियो आहे पुट जवान थियो आहे उन में उमेदूं सांढे वेठो आहे यार हाणे मां कोढ़ो थी वियो हां हाणे बच्चो सहारो बणजंदो मुंहिंजी ख़िदमत कंदो कमाए मूंखे खाराईंदो। अचानक तुंहिंजे बच्चे जो इंतकाल थी वियो। इहो वक़्तु आहे ख़ुदा जो कसम पंहिंजी जज़्बात ते कंट्रोल करण जो। कोई उन्हनि खां सदमो पुछे जिन जा जवान बच्चा उन्हनि खे छॾे विया आहिनि। तमाम वॾो सदमो आहे ख़ुदा जो तमाम वॾो सदमो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। हिकिड़ो कब्रिस्तान आहे मदीने जे अंदर मदीने जो मीर गुज़रियो
हिकड़ी अमल कब्रिस्तान जे अंदर वेठी आ ज़ारो कतार रोए थी रड़ियूं थी करे पंजे मथे के धक थी हणे मदीने जो मीर जड़े उतां गुजरियो अमर ते नजर पई मोजो साईं उन अमर जे करीब आयो ओ अम्मा सब्र कर ओ अम्मा सब्र कर ओ अम्मा सब्र कर उन अमर के खबर ना है सब्र की तलकीन करण वारो केरा बहरहाल अमर सुञातो कोन है अमर पहचानियो कोन है अमर जे जुबान मां लफ्ज़ निकता ओ अल्लाह जा माना मोखे सब्र की तलकीन थो करे अज मुझी दिल गम सा चकना चूर थी चुकी आ मुझो गली जो जख्मन सा चूर थी चुको आ तो जो जवान पुत्र मरे ओ तो के खबर पौंदी सब्र कीअं कबो आ अल्लाहु अकबर कबीरा मुझो साईं खिली करे मुस्कुराए करे बाहर निकली आयो उन अमर के खबर ना है मदीने जो मीरा बहरहाल उन अमर के इल्म ना है मदीने जे मीर जो प्यारो बच्चो हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम मुझे साईं जी गोदी में पंजो साह दिनो हजरत इब्राहिम जो आखिरी वक्त चेहरो मदीने जे मीर जी गोद में पियो आखिरी वक्त आखिरी साह है मुझो साईं ॾाढो गमगीन अखिन मां ज़ारो कतार नीर था हलन गोढ़ा था वहन मुझे साईं मातम का ॾाढो मन कयो हो मातम का एडी ममानियत फरमाई ही जो सहाबा रोए रखे अखिन मां गोढ़ो गाल रखे बि मातम समझो हो जने मुझे साईं जे अखिन मां नीर किरिया हजरत अब्दुल रहमान बिन औफ बीठो जी अंत या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा साईं कहां बिरो था ओ मुझा साईं कहां बिरो था मुझो साईं समझी वियो मां सहाबा खे जेको मातम खां मना कयो मुझा सहाबा रोए रखे बि मातम था समझन मुझे साईं जो ओ मुझा सहाबियो जेकॾहिं ख़त्म जे करे दुख जे करे अखिन मां ॻोढ़ा वही जन नीर वही जनी हो मातम जो किस्म ना है अल्लाह अकबर के बहरहाल वो अमर आई मुझे साईं सां मां फितराफी की मामलो दरगुजर थी वियो हजरत अबू तलहा रजी अल्लाह तआला अन्हु उन जो बच्चो बीमार हो ॾाढो सख्त बीमार हो रात जो वक्त हो पंहिंजे घर आयो उन जे बच्चे जो इंतकाल थी वियो हजरत अबू तलहा के खबर ना है अन्या मालूमात ना है बहरहाल आयो घरवारे का पूछई मुझे बच्चे जी तबीयत कीअं है जी अल्हम्दुलिल्लाह बच्चे के बिल्कुल सुकून अची वियो छा लफ्ज़ चई बच्चे के बिल्कुल सुकून अची वियो हजरत अबू तलहा समझो शायद बीमारी कुछ घटी आ हाने सुकून आयो आराम में आ मुसलमानो सजी रात गुजरी वई घरवारी मुर्स के न बुधायो त तुझो बच्चो फोत थी वियो सिर्फ इन जे करे मता मता मुझो मुर्स गम बर्दाश्त न करे सके मता दुख बर्दाश्त न करे सजी रात गुजरी सुबह जो टाइम थियो सुबह जो पहर थियो हज़रत अबू तलहा के चवण लगी घरवारी अबू तलहा जेकॾहिं को शख्स असां वटि का अमानत रखे ऐं उहो अमानत असां खे ॾाढी वणे पसंद अची वञे ऐं उहो शख्स उहो अमानत वठण अचे पोइ उहा अमानत उनखे वापसि कंदासीं या उनखे झले छॾींदासीं अबू तलहा जो अमानत अमानत आहे केॾी बि वणे केॾी बि अमानत वापसि करणी आहे मालिक खे पुॼाइणी आहे जीअं अबू तलहा जेका अल्लाह तबारक व तआला तोखे मूंखे बच्चे जी सूरत में अमानत अता कई ही रब उहा पंहिंजी अमानत वापसि वठी छॾी अबू तलहा उथियो कफन जो बंदोबस्त कयां ॿाहिरि आयो मदीने जे मीर जी ख़िदमत में आयो अर्ज़ कयईं साईं तव्हांखे मुबारकबाद हुजे तव्हांजी उम्मत जूं औरतूं एतिरियूं बुर्दबार थी वियूं आहिनि जो उन्हनि खे पंहिंजनि बच्चनि खां वधीक तव्हांजी शरीयत सां मोहब्बत थी वई आहे मुसलमानों जेकॾहिं मुसलमान सॾायो था त पोइ हुज़ूर जे ॿुधायल नक्शे क़दम ते ज़िंदगी बि बसर कयो जिंदगी भी गुजारियो करबला जी रेगज़ार धरती आ मुर्शिद हुसैन भी मौजूद आ 72 भाती मौजूद हिन काफरन जो 22,000 जो लश्कर मुनाफिकन जो मौजूद आ बहरहाल जुम्मे जो दिहाड़ो आ मुनाफिकन जंग छेड़े छड़ी तीरन जी भी बरसात आ नेज़न जी भी बरसात आ तलवारुन जे वारन जी बरसात आ बहरहाल 71 फर्द शहीद थी चुका अली असगर नंढड़ो आ मुर्शिद हुसैन जे हथन में साह ॾिनई अली अकबर जवान आ करबला जी
रेगजार धरती ते तड़पे थो बुधो 71 भाती शहीद थी विया आहिनि सते वञा मुर्शिद हुसैन जे शान ता मान ता जुर्रत ता बहादुरी ता खुदा जो कसम उन वक्त भी जुबान ते है लफ्ज़ आहिनि चए थो अल्लाहुम्मा रज़म बिक़ज़ाइका व सब्रन अला बलाइका व तस्लीमन लि अमरिका सुब्हान रब्बियल आला सुब्हान रब्बियल आला सुब्हान रब्बियल आला। ओ मुझा अल्लाह तुझा इम्तिहान आया मौनन के पंज अखिन ते रखी कबूल कर। ओ मुझा अल्लाह तकलीफ आयो मां हुसैन उन ते सब्र कर। ओ मुझा अल्लाह बच्चन के गवा गवा कयो मां हुसैन सब्र कर। जुबान ते शुक्र जा लफ्ज आया सुब्हान रब्बियल आला। ओ मुझा अल्लाह हाने बुधाए त सही हाने बुधाए त सही हाने बुधाए त सही। ओ मुझा अल्लाह तू बि मां हुसैन सा राज़ियान। इन वक्त में भी मुर्शिद हुसैन और रब खे तो अबा हुसैनी बैठा हो अबा हुसैनी हो ना केड़ा केड़ा हुसैनी बैठा ना माशाअल्लाह। हो चवंदा हुसैनी असा हूं असा चवंदा हुसैनी असा हूं हो चवंदा हैदरी असा हूं असा चवंदा हैदरी असा हूं। बैठो हम हिकिड़ो अबा हो हैदरी साम्हूं गुज़रियो पाड़े जो हो मां चयो यार तू माशाअल्लाह हैदरी तो लगे जी हां मां हैदरी हां टुन लगो पियो सफ़ा पूरो हर हेडे पियो ने हेडे पियो मां चयो पो तू हुसैनी बने जी हां मुलामा हुसैनी भी हां जी तो के शक मां चयो न मुके को भी शक न है वाकई तो हुसैनी आ जो तुने मथे ते हजरत हुसैन रो पटको भी मौजूद कोने वाकई तो पक्को हुसैनी आ जो तेरे चेहरे ते हजरत हुसैन वारी हुसैन जे नाने वारी सुन्नत दाढ़ी भी कोने तू पक्को हुसैनी आ जिस्म दे कारा कपड़ा हथन में कंगड़ पेरन में कंगड़ तू पक्को हुसैन नथो चवा तो हुसैन तू हुसैनी पक्को आ चुमा हिकड़े सवाल जो जवाब छडे सवाल कर मां चुमा हजरत हुसैन जे बाबे जो नालो तो बुधाए अब ता सभिनी के इंदो अब केरा हुसैन बाबो अबा जनाब अलीउल मुर्तजा रज़ी अल्लाह तआला यकीन जानो जने सवाल क्यों मास न अलाए करे गुम थियो बटे में हर हेडे मोकी परेशान हर हेडे मोकी परेशान कुछ टाइम का पहुंचे जी मौली साहब सवाल ॾाढो ॾुखियो कयो मुके जवाब नथो अचे खुदा जो कसम मुर्शिद हुसैन करबला जी रेगजार धरती ते भी नमाज के कज़ा न कयो मोहब्बत सां तो सुभान अल्लाह मुर्शिद हुसैन करबला जी रेगजार धरती ते भी नमाज के कज़ा न क्यों हो के चौन वाले चयो न जिसकी हिम्मत पर अलीउल मुर्तजा को नाज था। अब आखिर में बेवफा ही यार आखिर में वफा के मोहब्बत सा जो सुभान अल्लाह जिसकी हिम्मत पर अलीउल मुर्तजा को नाज था उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज था जिसकी हिम्मत पर अलीउल मुर्तजा को नाज था उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज था। यूं तो सजदे करने वाले हैं बहुत सारे बने पर हुसैन इब्ने अली का और ही अंदाज था जिस तरह से सजदा किया करबला में आपने जिस तरह से सजदा किया था करबला में आपने उसके सजदे पर खुदाए लम यज़ल को नाज था। अल्लाहु अकबर कबीरा रब सही फरमायो वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ खौफ रही करे बंदन के आजमाइंदुम वल जू भूख रही करे बंदन के आजमाइंदुम व नक़सिन मिनल अमवाल तिजारत के माल में नुकसान नहीं करे बंदन मानन के आजमाइंदुम वल अल्फुस जवान औलाद खसे करे बंदन बंदन के आजमाइंदुम वस्समरात रब खोजे त्यार थल बागात त्यार थल मेवा फैलाए करे नुकसान करे मा अल्लाह बंदन बंदन के आजमाइंदो हां एक घणो है खजी जो इलाइको भी तमाम घणो आहे ते चल न खजी जे मौसम में को झुड़ो थे अब आइए ना
वो यो कुरान टंगी ने चलने फसल तैयार हो जने बारिश जी मौसम थे ओ हमारा कुरान सूदो हुंदा फसल दे बिठा कुरान झलियो में अल्लाह जा बना कुरान फसल दे झलण जे कुरान पढ़ने जे ची बोला तो दिमाग अरे बाबा मुझो दिमाग खराब ने कुरान तो जे अरे बाबा कुरान खजी दे टंगण जे लाए ना है कुरान पढ़ने जे लाया कुरान मजाक ना है बोला तो दिमाग खराब इन्ना लिल्लाहि व इन्ना मुसलमानों कुरान सा ताल्लुक जोड़ियो तो सही कुरान सा ताल्लुक जोड़ियो तो सही कुरान जो मज़ो वठी असा कुरान पढ़ने जे लाए तैयार ना हो पढ़ने जे लाए तैयार ना हो कुरान के ॾिसण भी इबादत पर ॾिसण भी कुरान के इबादत खुदा जो कसम अज वायदो क्यों का मुश्किल घड़ी ईंदी त कुरान न दोरींदासे रब के बराईंदासे कड़ा कड़ा वायदो था कि इंशाअल्लाह अब का मुश्किल घड़ी आई जो कुरान पढ़ी रब के बराईंदासे अब अगर रब के बारे बो न इन्हनि पंजन शयुनि मां रब न करे रब तहां जे मथां इम्तिहान न आणे कोई इम्तिहान अची थो वञे जो हर हाल में रब के बाराईंदासे अब रब के बारे बो रब जी तरफ तवज्जो थिबो झेड़ो इन थिया न असां जो बाबा रब जे दर ते अचो हुन दर ते न वञो को पीर को फकीर को झंडो को डंडो को घोड़ो का कब्र बाबा रब जे दर ते अचो वला तदउ मिन दूनिल्लाहि मा ला यनफउका वला यजुरुका फइन फअलत फइन्नका इज़म मिन ज़ालिमीन रब तुझे दुनिया वारो जेकॾहिं मां अल्लाह खे छॾे कंहिं गैर खे सॼव पोइ ॿुधो उन जे हथ में नफ़ो बि कोन्हे उन जे हथ में नुक़सान बि कोन्हे पर जेकॾहिं तव्हां ईअं कयो तव्हां ज़ालिमनि मां बणिजी वेंदा अरे वाइदो कर अॼु खां पोइ रब खे ॿाराइणो आहे अब रब के बाराइबो तेरी जुदा पसंद है मेरी जुदा पसंद अबा वटजी विया सफ़ा मोहब्बत सां तेरी जुदा पसंद है मेरी जुदा पसंद तुझे खुद ही पसंद है मुझे खुदा पसंद फिक्र दुनिया करके देखा फिक्र उक़बा करके देख फिक्र दुनिया करके देखा फिक्र उक़बा करके देख सबको अपना करके देखा सबको अपना करके देख तौहीद की अमानत है सीनों में हमारे तौहीद की अमानत है सीनों में हमारे आसान नहीं मिटाना नामो निशान हमारा माजे को तुम अल्लाह से मंजूर और मकबूल फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि।